इहो आदि भला इहो हे त हाल अहिवाल दयानीअ डांस कई। दयानी दांत न पई तरे पोइ था थबी न दे लीमे थे तयो त लाउद वनी वापत ॾई आ। पोइ छा थियो? पोइ दयानी अते थेरन ते नतण थरू तयो। आदि नचण भलो होसनी। हा दा थुतो पई न थे। आदि इहो भला दयानीअ खे वॻो कहिड़ो पातल हो? अदा बे तेंदे बारे में भी पुछंदे या रुदो दयानी तो धड़ियाल वधाईंदे। इहो घड़ियाल ते यादि आयो त दयानीअ जे बाह में धड़ी हा हुई आहे बदल हुई। हा दा बदल हुयसि ऐं थेस भी पई। गुडे इहा दयानीअ खे निशानी ॾिनी अला मेलो लॻो हो न साईं दादी शाह जो। हा हुनई मेले तां वठी ॾिनी आवाज़ आला ततमू न थन थोली थोली दाल ते ततमू तो थनी अला अला पे थो पवई। आदि हुयो अम्मा अलाए छो देर कई आ। मामीअ वारनि देरनि दी बादी ताड़ी हुई मुथे तयई तूं वन तूं दो ऐं थिती लदे दो भांदो माने ते ॾेई मोतलियां थी। अम्मा अटे वई। अम्मा अची वई आई खुशबू आ छा। अम्मा पोपरी मानी जा बटरगढ़ पचाए वठ। हे मामे भाजी ॾिनी आ तूं बि खा ऐं भाउ खे बि खाराए। अम्मा इहो मानी बि खायूं अची आ। अबा दयाणीअ मूंखे ॾाढियूं मिनतूं कयूं पर मूंखे देर पई थिए हली आयसि। अम्मा धोतई तवार अथाने तॾहिं ईंदा। मामे चयो त कुंवार घोट हाली ॿियनि घर जी महिमानी खाईंदा जीअं ई वापसि ईंदा न पोइ असांजी महिमानी खाइण ईंदा। अम्मा बोला बोड़नि जूं दुआऊं जल्दी क़बूल कंदो आहे हिन जे करे त विरचूअ जी शादी बि जल्दी थी वई। अबा इहा तो वारी मामे तकड़ कयूं वेठी जीअं नबुल खे संग न ॾियूं। ॾिसजांइ इहा मिट बि कामयाब कोन वेंदई दयाणी साबुल कोन वठी सघंदई अॻियां बि नबुल अथसि। अम्मा अदो दानू हर तेंदी थादी में नतंदो आ हिन थादीअ में भला बाहर ई न निकतो। थी सघे थो त चरे छोकिरे खे नबुल ऐं लौंग बंदि करे छॾियो हुजे या ॿधी छॾियो हुजे। अम्मा मूंखे त हाणे निंड थी अचे सॼी राति वेही मामे ऐं माइनि सां कचहरी कई अथमि ॾाढी थकिजी पई आहियां। मानी पचाए तूं बि खा ऐं भाउ खे बि खाराए मां हाणे वञी सुम्हां थी। थई आ अम्मा तूं वञी आलाम तल अथां भई पाण में मानी ठाऊं था। अम्मा बि थकिजी पई न त अम्मा खां बि पुछां त दयानी अलाए होती अलाए सुम्ही पई। दयानी ते हाणे असां तहानी था लितलायूं तई आ।